बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं परेशानी जे इलाज बाबति अर्ज़ु रखंदासीं। असांजा मुर्शिद करीम पंहिंजे किताब में फ़रमाइनि था त जॾहिं तव्हांखे नफ़्स परेशान करे, तव्हांजे ज़हन खे मुंझाए छॾे, उलझाए छॾे ऐं तव्हांजी दिलि जेका आहे उहा इबादत जी तरफ़ रुजू न थिए ऐं इबादत उन जे दिलि खे वारो न खाए, त पोइ अहिड़ी सूरत में हिकु त उनजो सबबु पाण फ़रमाईनि था त उहो इहो आहे, घणे खाइण जे करे मन जे अंदरि जेको आहे सो मस्ती अची वेंदी आहे। पोइ उहो पंहिंजो अंदरि असांखे जेको आहे सो परेशानी पैदा कंदो आहे त ऐं असांजो रूह जेको आहे उहो तड़पणु लॻंदो आहे, रूह खे खुराक न मिली रही हूंदी आहे, उन जे करे उहो परेशान थी पवंदो आहे। पोइ पाण फ़रमाईनि था त उनजो इलाजु इहो आहे त पोइ 43 खां पोइ खाइणु पीअणु बंदि करे छॾियो। वरी फ़रमाइनि था त जेकॾहिं पोइ बि नफ़्स तव्हांजे हथ में न अचे त पोइ फ़रमाइनि था तव्हां 3 ॾींहं उनजो खाधो बंदि करे छॾियोसि। उहो पंहिंजो पाण नफ़्स तव्हांजी गिरफ़्त में अची वेंदो ऐं फितरत ते तव्हां हावी थी वेंदव। उनखां पोइ हज़रत फ़रीदुद्दीन अतार पंहिंजे किताब में फ़रमाइनि था त खंजर ख़ामोशियो शमशीर जू नेज़ाए तन्हाइयो तरके हुजू। फ़रमाइनि था त जॾहिं तव्हांजो नफ़्स तव्हांजी गिरफ़्त में न अचे त पोइ तव्हां छा कयो, 3 शयूं अख़्तियार कयो। हिकु इहा त ख़ामोशी अख़्तियार कयो, उनखां पोइ फ़रमाइनि था त उनखे बुख ॾियोसि, टियों फ़रमाइनि था त उनखे उजागो ॾियोसि। हाणे इन मौज़ूअ ते असांजे मुर्शिद करीमनि पंहिंजे किताब में जेको हिकु हदीस जो हवालो ॾींदे फ़रमायूं त जेको आहे ड्रओ करे जेको इंसानु खाए थो त उनजी जेका राति आहे उहा पूरी राति ग़फ़लत में गुज़रे थी। याने राति जो जेकॾहिं मानी ड्रव ते खाई माण्हू सुम्हे थो त उनजी सॼी राति ग़फ़लत में गुज़रे थी। पर जेकॾहिं राति जो मानी न खाई ऐं बुख ते सुम्हे थो त उनजी राति मेराज जे बराबरि गुज़रे थी। ऐं पाण फ़रमाईंदा त जॾहिं माण्हू ड्रओ करे खाए थो त हिकमत मुताबिक़ बि ईअं आहे त उनखे ख़्वाब जेके आहिनि उहे साफ़ शफ़ाफ़ नथा अचनि। उहो उनजो मादो जो ख़राबु रहे थो, उन जे करे उहो ख़्वाब बि जेके ॾिसंदो उहे साफ़ शफ़ाफ़ रूहानी न ॾिसंदो, उहो ख़्वाब बि नफ़्सानी ॾिसंदो। वरी फ़रमाईंदा जेकॾहिं तव्हां राति जो मानी नथा खाई सुम्हो, पेट ख़ाली करे सुम्हो था त तव्हांजो मादो बि ठीकु रहे थो, तव्हांजे अंदरि में वरी रूहानी ख़्वाब अचणु शुरू थियनि था। तव्हांजे अंदरि में जेको आहे सो रूहानियत उभिरे थी, उहा जलवा फ़रोज़ थिए थी, उहा ग्रोथ करे थी, उहा उनजे अंदरि वाधारो अचे थो, उनजे अंदरि पावर पैदा थो थिए, जंहिंजे करे इंसानु पोइ रूहानी सुठा सुठा ख़्वाब ॾिसंदो आहे। पोइ इन जे करे पाण सख़्तु मुखालफ़त कंदा त कॾहिं बि ड्रओ करे न खाइजो। वरी पाण फ़रमाईंदा हुया त जेके इंसान 3 शयूं पंहिंजे हथ में रखे, जेको फ़क़ीर आहे उहो 3 शयुनि लाइ तयारु रहे त उनजी ज़िंदगी में ड्रओ करे खाइण बि न रहंदो, घणो ॻाल्हाइण बि न रहंदो, घणो सुम्हण बि न रहंदो। इहो साईं जन जो पंहिंजे किताब में वॾो हिन चैप्टर आहे हिकिड़ो जंहिं ते तशरीह फ़रमाई अथऊं पंहिंजी। सो घणो खाइणु जेको आहे उन सां इंसान जे अंदरि ग़फ़लत पैदा थी थिए। इहो असां पंहिंजे मुशाहिदे में बि इन्हनि शयुनि खे घणो ॾिठो आहे। जेकॾहिं माण्हू घणो खाए थो त उनजो रूह तड़पे थो, परेशानी पैदा थी थिए, पर जे घटि खाए थो त उनजे अंदरि सुकून पैदा थो थिए पियो। त दुआ आहे अल्लाह ताला असांखे हिमत अता फ़रमाए हिन नफ़्स जे हिन मकारनि खे सम्झण जी।